अरे तू हिते बाथरूम में तो घट में घट मुझे पीछे छड़े। तू जहाँ जहाँ रहेगा मेरा साया साथ होगा मेरा। अरे बंद कर ये हॉरर फिल्मूं जा गाना, मुझे स्नान करान दे। केदां जी तैयारी आहे। केदां जी मतलब? अरे केदां जी तैयारी न होंदी आ त माण्हू छा स्नान न कंदो आ छा? आम माण्हू त रोज स्नान कंदो आ, पर तव्हां त साल में हिकु दफ़ो कंदा आहियो न, ॾियारीअ ते। तू वञे ता, मुंहिंजी मूड ॾाढी ख़राब आहे। मर्द जे मूड जी कहिड़ी अहमियत आहे? जालू चाहिनि त चुटकी वॼाए मूड ठाहे ऐं बिगाड़े सघंदियूं आहिनि। गंदियूं गंदियूं ॻाल्हियूं थी करे, डर्टी फिल्म ॾिसी आई आहीं छा? हाणे हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं छॾियो, मुंहिंजे सवाल जो जवाब ॾियो। केॾां जी तैयारी आहे? प्रीतम जे वाइफ जो जन्म ॾींहुं आहे, उते सभु ईंदा। पम्मी बि ईंदी न उते? अरे पम्मीअ वेचारीअ तुंहिंजो छा बिगाड़ियो? उहा त तुंहिंजी बि सुठी साड़ी हुई न। मां त मस्ती पई कयां। अच्छा इहो ॿुधायो, राधा बि हूंदी न उते? अरे दिमाग में भूसो भरियल थी छा? राधा मुंहिंजी पोटीअ वांगुरु आहे ऐं क्रिश खे चाहींदी आहे, ऐं क्रिश पायल जी साहेड़ी अंजलि जो पुटु आहे। ख़बर आहे, मूंखे तव्हांखे छेड़ण में मज़ो ईंदो आहे। बस हाणे तूं वञे ता, मूंखे सनानु करण ॾे। पहिरीं देरि थी वई आहे, सभु महिमान पहुची चुका हूंदा। वञ तूं हितां। वई